भरिया सिटी मां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ खंबड़ खान सोलंकी में ॻोठाणे ज़हीर सोलंकी जे घर मां लखें रुपए जो धाड़ो लॻी वियो आहे। नामालूम हथियारबंदनि राति देर सां घर अंदर दाख़िल थी घर भातियुनि खे यगमाल बणाए फुर लुट कई है। हिन सिलसिले में ॻोठाणे ज़हीर सोलंकी ॿुधायो त 10 खां वधीक नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते घर में घिड़ी घर भातियुनि मासूम ॿारनि औरतुनि खे रसनि सां ॿधी करे यगमाल बणाए घर में पियल रोक रक़म सोना ज़ेवर जंहिंजी मालियत 15 लख खां वधीक आहे ॿियो कीमती सामान फुर करे फायरिंग कंदे फरार थी विया। हिन चयो आहे त धाड़े बाद असां घर भातियुनि 5 कलाक खां रसनि सां ॿधल पियासीं रड़ियुनि ते पाड़े वारा अची छॾायो आहे। हिन ॿुधायो त असांजी कंहिंसां का दुश्मनी न आहे, ज़मीन काई ऐं माल जो वापार करे पेट गुज़र कंदा आहियूं। ताज़ो कराची में चौपायो माल खपाए आया हुआसीं, धाड़ेलनि सॼो घर ॿुहारे विया आहिनि। हिन वधीक चयो त भरिया सिटी पुलिस खे इतला ते पहुची तफ़सील वरिता आहिनि। हिननि आला इख्तियारनि खां वाक़े जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।